कुर्ब वारो काफ़िलो काहियूं अचो, कुर्ब वारो काफ़िलो काहियूं अचो, कोट सारा ज़ुल्म जा त्राहियूं अचो, सच ख़ातिर मुल्कनि ते सूली चुमो, कूड़ जा कंध केरायूं अचो। गुल जो रिज़वान गुल तमामु घणो रुखो लेखक आहे, उनजी शख़्सियत जा तमामु घणा पासा आहिनि। संदसि मुख़्तसिर तारुफ़ उनखे ॿुधाइण खां अॻु जेको किताब में बि असां ॾिनो आहे, पाण शाइर, कहाणीकार, मुतरजिम, कालम नवीस आहे डॉक्टर बशीर अहमद शाद साहिब, जिन जा 2 नंबर फज़ंदा आहिनि। संदन जनम 13 फरवरी 1977 ईस्वीअ ते थियो। MSc जाग्राफी जी तालीम हासिल कई अथनि ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे में जाग्राफी जा लेक्चरार तौर कमु सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। तदरीसी ख़ुदमतूं सरअंजाम ॾियनि था। 1991 ईस्वी खां पाण लिखण जी शुरूआति कई। मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, अदबी, उन्हनि जा तारुफ़, प्रोफाइल, उन्हनि जो इबिया, प्यार जी पहिरीं बारिश, शाइरीअ जो मजमूओ, जाग्राफी जी लुगत जेका सिंधी ॿोलीअ में, जाग्राफी जे मौज़ूअ ते पहिरीं डिक्शनरी जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपराई, सपननि जो अंत, संदसि कहाणियुनि जो असुल तख़लीक़ी कहाणी जो मजमूओ आहे। ऐं हीअ किताब लाड़कानो तारीख़ जी रोशनी में, जॾहिं त 2 किताब अफ़सारी तारीख़ सहेड़ियल अथनि। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां संदसि लाॻापो आहे, जिन में सचल अदबी मर्कज़, सिंधी अदबी संगत जाम शुरू, उन सां यूनिवर्सिटी जे दौरे में तालुक़ु रहियो अथनि। लाड़कानो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी, इंडस लिटरेरी लाड़कानो, आर्ट काउंसिल ऑफ आर्ट डिपार्टमेंट जा ऐं नेशनल जोग्राफिक सोसाइटी वाशिंगटन सां जा बि मेंबर आहिनि। पाण शहूर लाड़काणे ऐं जियोमेक जो एडिटर रहियो आहे। तनवीर अब्बासी अवार्ड संदनि ख़िदमतुनि जी मंशा में मिली चुको आहे। मां कोठ ॾींदुसि हिन किताब जे सहेड़ींदड़ रिज़वान गुल खे त अचनि पंहिंजो किताब त मूंखे हिकिड़ो शौक़ु रहियो लाड़काणे जे हवाले सां, ऐं उन ई शौक़ ई मूंखां कमु करायो। हक़ीक़त इहा आहे त आर्ट्स काउंसिल जे तरफ़ां कंहिं बि किताब आणण जो को ख़्यालु परे परे ताईं कंहिंखे बि कोन हुयो, पर हीअ किताब मूं वटि तरतीब ॾिनो पियो हुयो। अहमद अली साबिर चांडे साहिबु ॻाल्हि कई त को मुआवज़े जी जो त सवाल ई कान थिए, हीअ असांजो शौक़ु आहे। ऐं हीअ किताब कंपोज़ बि मां पाण कयो आहे, हिन किताब जा प्रूफ बि मां पाण कया आहिनि, हिन किताब जी सेटिंग बि मूं पाण कई आहे, हिन किताब जो हीअ जेको लेआउट आहे, टाइटल, इहो बि मां पाण ठाहियो आहे। त हीअ असांजो शौक़ु आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त हीअ जेके इदारा आहिनि, हीअ इदारा इन क़िस्म जे कमनि लाइ आहिनि। आर्ट्स काउंसिल रहंदी, प्रोग्राम पिया थींदा, पर हीअ किताब जेको आहे तारीख़ जो हिसो थी वेंदो। जिते बि हीअ किताब वेंदो उते ई आर्ट्स काउंसिल जे नाले सां वेंदो। ऐं इन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधायां त लाड़काणे ते मां ॿिनि प्रोजेक्ट्स ते बि कमु कयां थो। त लाड़काणे में हिन किताब जे अंदरि साईं जियालोड साहिब जो ऐं डॉक्टर बशीर अहमद शाद साहिब जो जंहिं अंदाज़ सां मज़मून लिखियलु आहे, मां इन ई अंदाज़ वारा मज़मून मुख़्तलिफ़ दोस्तनि खे जेके आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कई आहे। साईं अख़लाक़ अंसारी साहिबु वेठो आहे, मां साईंनि खे बि गुज़ारिश कई आहे, छो त हर माण्हू जी जेका ऑब्ज़र्वेशन आहे उहा पंहिंजी पंहिंजी आहे, हर माण्हू जो जेको दौर आहे उहो पंहिंजो पंहिंजो आहे। ऐं मां चाहियां थो त हिकिड़ो उन्हनि यादगिरियुनि ते मुश्तमिल किताब बि तरतीब ॾेई सहेड़े अव्हां जे आॾो आणियां, ऐं उहो हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो कमु हूंदो। उन खां अलावा हिन में मां ज़िक्र कयो आहे, लाड़काणे जे हवाले सां ॿियो बि किताब मूं वटि तरतीब ॾिनो पियो आहे। इदारा कोन्हनि की असां वटि जेकॾहिं इदारा हुजनि त इन क़िस्म जो कमु मंज़र आम ते आणे सघिजे। रियाज़त हिकिड़ी ॻाल्हि कई मुंहिंजे तारीफ़ में, त मां ध्यानु ज़रूरु छिकाइणु चाहींदुमि तव्हां सभिनी दोस्तनि जो, ख़ासि तौर ते उन्हनि जो जेके नौजवान आहिनि, जेके मुंहिंजी 3 खां पोइ जा दोस्त आहिनि, जेके लिखंदड़ आहिनि। त मां शौरी तौर ते कोशिशि कई आहे। मां KTN ते प्रोग्राम में वियो हुयुसि, यासिर काज़ी मूंखां सुवालु कयो हुयो त छा तव्हां सोचे सम्झे हिकिड़ी प्लानिंग तहत कमु कयो था? त मूं चयो हा बिल्कुलु, मां पंहिंजे तौर ते प्लानिंग सां ई कमु कयो आहे। इहो ई सबबु आहे जो हिन वक़्त ताईं मुंहिंजा जेके 6 किताब आयल आहिनि, 6 किताबनि जा मौज़ू अलॻि अलॻि आहिनि। पहिरियों मुंहिंजो किताबु आहे 5 ॾींहं, उहो तर्जुमे ते मुश्तमिल आहे। सादत हसन मंटो जे कहाणियुनि जो मूं तर्जुमो कयो हो, उन ते मुश्तमिल आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको मुंहिंजो ॿियो किताबु आहे उहो आहे साहत देह जा सर्जनहार, जेको शख़्सियतुनि ते प्रोफाइल मूं लिखिया आहिनि। जेतोणीकि उहो प्रोफाइल मूं वटि को तक़रीबन 100 खां मथे आहिनि, पर हिन में 32 प्रोफाइल शामिलु कया हुया किताब जी ज़ख़ामत खे नज़र में रखंदे। ऐं मां उन किताब में लिखियो हुयो त इन में मां वॉल्यूम 2 वॉल्यूम 3 तौरु हिन खे कंटिन्यू रखंदुसि। उन खां पोइ शाइरीअ जो मजमूओ आहे प्यार जी पहिरीं बारिश। उन खां पोइ मूं जेको तमामु घणी महिनत कई आहे जंहिं कम ते, जिन दोस्तनि खे लुग़त सां दिलचस्पी हूंदी, डिक्शनरी सां दिलचस्पी हूंदी, उन्हनि खे इन कम जो अंदाज़ो हूंदो त मां जाग्राफीअ में सिंधीअ जी जेका पहिरीं डिक्शनरी तयारु कई
उनखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपरायो वियो। उन ते मूं 4-5 साल मुसलसिल कमु कयो आहे। इहो बि हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे। सपननि जो अंत कहाणियुनि जो मजमूओ आहे ऐं साॻे तरीक़े सां लाड़काणो तारीख़ ऐं रोशनीअ में तारीख़ ते लिखियलु किताबु आहे। त ईअं मां कोशिशि कई आहे शौरी तौर ते त जेके ख़ाली पासा आहिनि उन्हनि ख़ाली पासनि ते कमु कजे। ऐं छो त घर में असांखे लिखणु पढ़ण वारी मिली आहे, नंढे लाइ खां वठी जेको माहौल मिलियो आहे घर में उहो लिखणु पढ़ण वारो मिलियो आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको बि वक़्तु आहे मां ज़ाया न कयो आहे। कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं किर्त सां मां ज़रूरु लॻल हूंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे तौर ते कमु कंदो हलिजे। उहो किताबु जॾहिं बि, छो त ज़ाहिर आहे त पंहिंजा वसीला एतिरा कोन्हनि के त पाण सभु किताब छपराए सघजनि। जॾहिं बि जंहिं बि इदारे ऑफर कई त उनखे ॾिबो। ही किताबु आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां आयो आहे। हिन किताब जे अंदरि मूं कोशिशि कई आहे त वधि खां वधि नवां मज़मून शामिल कजनि। तंहिंजे बावजूद बि मूं हिन किताब जी अहमियत खे ज़हन में रखंदे ऐं हिन किताब जी ज़रूरत खे ज़हन में रखंदे सिर्फ़ु हिन में 3 मज़मून अहिड़ा आहिनि जेके अॻु छपियल आहिनि, जंहिंमें बि हिकिड़ो सिंधु तहज़ीब, उरूज ऐं ज़वाल H.T. लैम्ब्रिक जो जेको तमामु ज़ख़ीम ऐं तमामु अहम मज़मून आहे, मां चाहियां पियो त मुंहिंजे हिन किताब में शामिल थिए। ऐं ॿियो लाड़काणे जूं ॻाल्हियूं जेको पीर अली मोहम्मद राशिदी जो आहे। ऐं टियों आहे साईं जी लोड साहिब जो मज़मून जेको बि साईं मूंखे अॻु में ॾिनो हुयो पर किताब साईं जो वरी पोइ हिन विच में अची वियो हुयो त उहो हुन में शामिल थी वियो। मां हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे, अवां सभिनी मूंखे मान ॾिनो आहे, अवां सभु हिते आया आहियो, कई आया आहियो, मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हक़ीक़त इहा आहे त हिन क़िस्म जूं जेके गैदरिंग्स आहिनि, हिन क़िस्म जूं जेके महफ़िलूं आहिनि, उन्हनि में उत्साह मिले थो। ऐं असां बि जॾहिं ॿियनि दोस्तनि जे प्रोग्राम्स में वञूं था त उते असांखे हिकिड़ो उत्साह मिले थो। मां अॼु जेके सभु दोस्त कई आया आहिनि, मां कहिड़नि जा नाला खणा, छो त मुंहिंजी दिलि चए थी त मां सभिनी जा नाला खणा, पर शायदि जेकॾहिं सभिनी जा नाला खणंदुसि त वक़्तु काफ़ी लॻी वेंदो। मां सभिनी जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे हिन प्रोग्राम में आया ऐं मूंखे इज़त बख़्शी। अवां सभिनी जा थोरा ऐं उमेदु आहे त इनशाला ईअं ई असांजो हिक ॿिए सां साथ रहंदो। मां हिकु ॻाल्हि हिते ज़रूरु कंदुसि त असांखे जॾहिं कमु करण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं उहा मां ॻाल्हि दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मां चाहियां थो तव्हां सां शेयर। असांखे जॾहिं कमु करण जो मौक़ो मिलंदो आहे त उन में यकीनन रुकावटूं ईंदियूं आहिनि ऐं हिकिड़ा अहिड़ा फैक्टर्स हूंदा आहिनि जेके अव्हां जे ॾाढो रुकावट बणिजी बीहंदा आहिनि।